नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर में धरणे जे इल्ज़ाम में PTI चेयरमैन इमरान खान समेत केतिरनि ई अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ 7 केस दाख़िल। FIR में सरकारी इमारतुनि खे बाहि ॾियणु, क़त्ल करणु ऐं अवाम खे उकसाइण जा कलम शामिल। पाकिस्तान तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी के पुलिस गिरफ्तार करे वरतो। ज़रियन मूजिब शाह महमूद कुरैशी के इस्लामाबाद के गिलगित बल्तिस्तान हाउस में पुलिस गिरफ्तार करे ॼातल हंध मुंतकिल करे छॾियो आहे। लाहौर में इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ मचरल कारकुनन जो कोर कमांडर हाउस की इमारत ते हमलो। भंजट्राह बाद मेन गेट जा शीशा तोड़िया ऐं दरवाज़न के बाहि ॾेई साड़ियो पियो। मियांवाली में भी मुज़ाहिरीन जनरल पोस्ट ऑफिस में भंजट्राह करे रिकॉर्ड ऐं फर्नीचर के बाहि ॾेई साड़ी छॾियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।